अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु उद्खुलू फिस्सिल्मि काफ़्फ़ा वला तत्तबिऊ खुतुवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र मा आताकुमुर रसूल फ़ख़ुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फ़न्तहू। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अना आखिरुल अंबिया व अंतुम आखिरुल उम्म। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अना हज़्ज़कुम मिनल अंबिया व अंतुम हज़्ज़ी मिनल उम्म। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अना समरतु दावत अबी इब्राहीम व बिशारतु ईसा व रोया उम्मी। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मद। सब चल सुबह मोहम्मद आश का डाडियां जो जोर सा आश के रसूल डाडियां वो सरमद सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना। जेको डाडियां सुभान अल्लाह जो हिन साल मदीने में लो घणो करे तो मूं संग हलंदो पर टिकट पाण भरींदो। तो वण सोलंगी हल था मोचा थोड़ी सोलंगी चवंदा तोखे बि अचे हलंदो। दुआ कयो मदीने पाक हलो जो होटल ते पंहिंजी राश हुजे सुबह जो निकिरो माण्हुनि खां पुछो मस नबीअ ॾे कहिड़ो रस्तो वेंदो। माण्हू जेको जवाब ॾियनि शाइर थो चए कॾहिं हाजी मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो मज़ो न था कयो। ॾाढा इमरान खान जे महांगाईअ तव्हांखे मारे छॾियो आहे। ॾाढो इमरान निभागे हर शइ ते टैक्स आई आहे पर सुभान अल्लाह ते टैक्स कान्हे। ज़ोर जाओ आश के रसूल भइयो त बुलंद करे जाओ भइयो त कॾहिं हाजी मूंखे चवंदा। दुआ कयो त वरी मदीने जो रौनकूं बहाल थियूं। असांखे त अचण ई नथा ॾियनि। शनाख्ती कार्ड कोन्हे पासपोर्ट कोन्हे किरोना जी सुई किरोना जी सुई पोड़ा भले हणाइनि छोकिरो त हान हणाइजो अॻियो नेटवर्क सॼो चट थी वठंदो आदलपुर में ताड़ियूं वॼाईंदा। अंग्रेज कुत्ते जी नियत ई आहे त मुसलमान घटि थियनि घणा हूंदा त पादर वञो आदलपुर अस्पताल में बोर्ड लगो पियो आहे दो बचे ही अच्छे बार त प्यारी पिया पर असांजो नबी जादो चए सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा। असांजो नबी जो चए तना कहू वतवालदू वतकासरू शादियूं कयो निकाह कयो ॿार जाम ॼणियो घर पोल्ट्री फार्म लगो पियो कीर खाराईंदो अलाह खाराईंदो पिणे खाराईंदो। अल्लाहुम्मा सल्लि अला इमाम इमामातिना तिलावातिना करामातिना मौजज़ातिना रियाज़ातिना मोहम्मद। 2007 में मूंखे सेवण में घुरायो पोइ हिकिड़े मुले पियो बि घंटा कई त इहे दुरूद न आहिनि पढ़ंदा। मां वरी 3 कलाक 25 मिंट दुरूद पढ़ियो। वो सागो ही मुलो स्टेज ते आयो मुंहिंजा हथ चुमियई मूंखे चई इहो दुरूद त मुंहिंजे पीउ खे बि कोन ईंदो आहे। पोइ मां उहो ई लफ़्ज़ चयोमांसि जेको मुंहिंजो मशहूरु लफ़्ज़ आहे तव्हांखे यादि आहे। मां चयोमांसि जल त असां निमाज़ ही पूरी ना आहियूं कंदा जेसि ताईं मदनी सरकार ते दुरूद न पढ़ो। छो त दुरूद ठप्पो दुरूद चाहे
10 जे नोट ते सरकारी ठप्पो न हुजे 10 हलंदा अबा नोट कूड़ो जालिया खण रब तो चे जय अमल थे मदनी सरकार जो ठप्पो न हूंदो वो अमल मां रब कबूल न कंदुस वडी गाल करियो वडी अमल में असा जो काबो मिठे मोहम्मद जी जात ये नमाज में चवंदा आयो ना मुंह काबतुल्लाह शरीफ ये अमल में भी चवंदा क्यों त असा जो काबो मिठो मोहम्मद उन कयो आ तो वो कयो उन पंहिंजे जमात के सेखारियो आ त या शरीयत आ न त मुले जो दुकान आ भला दीन नबी साईं जो अज आए भी जुम्मे जो डी हो मुझे दिल चे थी अज एड़ो दुरूद पढ़ाऊं जो सिज उभरण का पहिरियों बगदादी मां पांजो दुरूद मदीने में महबूब मोहम्मद जे रोज़े ते पहुंच अल्लाहुम्मा सल्ली अला इमाम इमामातिना तिलावातिना करामातिना मौजिजातिना सोलंगन जो चल सो सोलाउड केडो भलो थो हलते वडी बदिया सोलंगन जी पान बेर चे आवाज दे आवाज हराम जो आवाज अज लाउड वेड़ो तो हलाए सब तो छो डाडिया न था छो आज के रसूल जोर सा सुम्मा सैदा मुझे बात शुरू आ पर अध अरबी में ये तो कुरान जी बोली अरबी आ मक्के मदीने जी बोली अरबी आ साहबा जी बोली अरबी आ मुझे मौला अली जी बोली अरबी आ मौला अली जा मुरीद भैया तबियत कयो जो हाथ हेठा वो कटड़ू आ कटड़ू हेडे इंदो ही ना आयो तो बेलचा ठोकी ठोकी असा का नफरत असा का नफरत असा का नफरत न कर बलिया हेदे दी हैदर अली अलिया असा का नफरत न कर बलिया हेदे भी हैदर अली अलिया अदला सांदे तू भी अलिया हेदे भी हैदर अली अली हक जो इमाम मुझे मुर्शिद पीरान पीर जी बोली अरबिया पीरान पीर जा मुरीद लाजा जो सुभान अल्लाह पीरान पीर जा मुरीद भई हथ खणो हथ खणी हथन के झूमायो हिया पीरन जो पीरा पीरन जो पीरा पीरन जो पीरा पीरन जो पीरा ओ भक्ता जी वारा पीरन जो पीरा महबूब सुभानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिला अजा जिलानी अजा नौकर पर उन जे नाले ते खीर ना पिंदा खीर न ॾींदो में मरी वेंदी में कोन मरंदी मुलो मरंदो इको खाई खाई रूसी ट्रैक्टर जड़ो अल्लाह वाला में मारी पंहिंजे पेटला मुर्शिद ते कूड़ा बगदादी वारा तुझे पानी वारे खीर जी मुझे मुर्शिद पीरान पीर की जरूरत ना है मुझे मुर्शिद अज भी जन्नत में खीर जे दरिया ते बैठा तो पांजे मुले जी पूरी कर कुरान जादू जे वान हारम मिन लबनिल लम यतगय्यर तामु रब तुझे मां जन्नत में खीर जा वाह वाह आया है अल्लाहु अकबर सुम्मा सजदा सुम्मा रजा इला समाइल अव्वल वसानिया वसालिसा वराबिया वलखामिसा वसादिसा वसाबिया इला सिदरतिल मुंतहा फयकूल अल्लाह तआला तकद्दम या रसूल अल्लाह तकद्दम या रसूल अल्लाह तकद्दम या रसूल अल्लाह आज के रसूल भैया बुलंद कयो जो हाथ हेठा भले दाढ़ी भी हो जैसे वो कटड़ू आ रोशन आए तो रोशन बाकी मां हूंदा वेड़े वा रोशन दीन अज दीन सां बगदादी के रोशन
डाडिया न था जो हाने उए बैत दो पढ़ा जेके भेटाई महबूबन जे शान में चया भेटाई तो जे चंद्र चमाए सच जे मठी मूर न भाए कॾहिं बिरी सनड़ो कॾहिं बिरी गच जे मुंह में बरई मच परतों में नाहे पेशानी पिरियन जी बिठाई धर जे चंड चोॾियां रात जा तू सै सै करी सिंगार पर पहुची न पिरिय खे तोड़े हीला करी हजार हाने जेको बैत तो पढ़ा न वो बिठाई महबूबन जे जमण ते चयो आ सुभान अल्लाह जो तो पोइ ॿुधायो मज़ो ई न था कयो ॾाढी ज़ोर ना लागो सुभान जी सीधो पे न ते वञो ठरन रोशन वीचारे पहिरियों जल्दो वरी जो शामियानो घुराए दपो त वरी तने त मौलवी हिकु ॿ घुराई बस महिल सामान जी जान छॾिया मानी बि वञी घर खा मां बि अञा मानी न खाधी आहे सची ॻाल्हि आहे तव्हां त घर खाईंदो मां खाधी मुझा सोलंगी यार डॉक्टर लाल वारा सही तव ना हल तोखे बाजरी जी मानी बिटाई जादो जे खणी नेण खुमार मां जा कयाई नाज नजर बार जो जमंदो ओचदो अख खोल बिटाई दो जे महबूबन जी मीला थी साजन पांजो नूरानी अखड़ियों मुबारक खोलियो एडो नूर एडो नूर जो सिज त शर्मसार पर चंद्र के भी लिकण जी जाय न पई मिले खणी नेण खुमार मां जा कयाई नाज नजर सूरज शाखूं झकियूं कयूं को माण्हू कमर तारा कतियूं ताइब कया देखींदे दिल पर झको थियो जो हर जान बजे जमाल इंतहाई लंबो चौड़ो सफर करे शाह अब्दुल लतीफ बिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह आदलपुर जे भरसा इन पीर बगदादी स्टाफ थे भाइरन जेड़ो दोस्त साईं अब्दुल हमीद शेख साहब जे मारिफत मौलाना रोशनदीन सोलंकी साहब जे दावत इस्लाही मुआशरा जे उन्वान सा ए दीनी तबलीगी इस्लाही प्रोग्राम जमे तवाई असा पांजे रब के राजी करने जे नियत सा जमा थाऊं अल्लाह खां दुआ है त अल्लाह सबनी जी हाजिरी कबूल फरमाए ईमान इखलास वाली जिंदगी नसीब करे प्रोग्राम जो उन्वान डाडो भलो रखियो थई इस्लाह उम्मत डाडिया न था जो सुभान असा की न उम्मत के समझाइणो इहो आ त मोहम्मद असा के छा थई वियो डाडिया न था जो सुभान छो त असा के जान मिली या मिठे मोहम्मद जे सदके माल मिलियो मिठे मोहम्मद जे सदके रमजान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके कुरान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके ईमान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके बगदादी वारा असा के रब मिलियो वा मोहम्मद जो सदके मिलियो आज के रसूल डाडिया जो केडी जमायत आई सीय में न रात जी परवाह न ऊंदहि जी परवाह न सीय जी परवाह बिटाई तो जे उते खुशबू खोल जिते सौदा कर सुरहान जा उते मोहम्मद जो जिक्र कर जाते आशिक दीवाना पतंग परवाना रात फुटे बाग फुटे सीय पवे मोहम्मद जा आशिक बेटा डाडिया छोना था जाओ जोर जाओ हुजूर फरमा बापा जे उम्मत छडाईंदस या रसूल अल्लाह केतरी उम्मत छडाईंदो अधो जो हिस्सो हदीस पढ़ा पान फरमायो अला तरजा वाहिद मिन उम्मती फिन्नार मुझो हिकड़ो उम्मती जहन्नम में महाराजी न थींदुस सजी उम्मत छडाए जन्नत में वठी मोहम्मद पोरा डाडिया न घबरायो मुर्स जे कुल्ले ते आयो हे जरदारी जो मानू आ हे बिलावल जो मानू आ हे आसिफ साहब जो मानू आ हे धारे जंग जो मानू आ हे मारन जो मानू आ असा मोहम्मद जा मानू आ आज के रसूल भइयो तबरत करे छो भइयो त
नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने मुस्तफा, नारे तकबीर। मिटाई दो जे समर जनीन आसान, अरे हो तो भी हिमायती तंजो। नबी से जुम्मे जो भाई तकन मदीने पाक में जुम्मे जदी साहबी उठी बिठो जे मत साज या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह क़यामत कदी हिंदी। पाण फरमा तो क़यामत जी तैयारी केड़ी कईया से मारे नमाज गणियो कोनन, हज गणा कोनन, उमरा हिकड़ो अमल आ मुजी तो मोहम्मद सा ॾाढी मोहब्बत आ। नथा जो सुबह पाण फरमाए केतरी मोहब्बत जे अब्बे का वधीक, अम्मा का वधीक, मिल्कियत का वधीक, घर जान का वधीक मोहम्मद माके प्यारो है। साहबा जो केडो प्यारो हुजूर था, सुभान अल्लाह जो त अजीब हदीस बुधाए। हुजूर साईं जन एक दफो सिंगियूं हणायूं, सिंगियूं जोड़न में जे तकलीफ थींदी आ न, इन का सिंगियूं हणाइण सुन्नत है। असा सिंगियूं छो हणाईंदा आहियूं, असा के भी हणाइण खपने। ये पोड़ा जोड़ा न हुआ सही आ ना, वो वो तो के कहीं चलो तने टायरन के दुआ। ये जो कुन रंग जो सूर पवंदो आ न, कुन इन खां ॿियो हेठ रंग हिकिड़ी उनखे झीर ॾींदा त किनो रत निकिरे। असां में किनो रत आहे, नबीअ में न। पोइ हुजूर साईं जन सिंगियूं हणायूं, पोइ खून मुबारक जेको निकितो वो प्याले में गॾु कयूं। पोइ अब्दुल्ला बिन ज़ुबैर बीठो, उनखे चऊं ये खणी वञे अहिड़ी जाइ ते वञी पूरे आ, कंहिंजी लत न अचेसि, अहिड़ी जाइ ते वञी पूरे आ। साहबी ॿाहिरि खणी पासो ॾेई बिस्मिल्लाह करे सॼो प्यालो पी छॾियो। न नथा मज़ो कयो, न आशिक़ रसूलनि जी रड़े अहिड़ी न हूंदी आहे। जोर सां बुलंद आवाज़ जाओ, मदीने वाले जा आशिक़ भइयो त बुलंद कयो, भइयो त तारीख़ दानन लिखियो त कायनात में खोड़ा आशिक़ आया, पर महबूब मोहम्मद जेड़ा साहबी आशिक़ पूरी कायनात में ना। सजो प्यालो पी छॾई, साईं जन जे खून जो मोटी आयो। नबी से पुछ अब्दुल्ला काडे करे आए, जैसे एड़ी जाए ते पूरे आयो या जाते कहीं पैर भी नहीं। हुजूर फरमाए काडे की, जैसे एड़ी जाए ते दफन आयो तम जाते कहीं लत भी नहीं दस। हुजूर फरमायो सही बुधा काडे की, जे मिठा मोहम्मद मुंह पी चलो। मोहब्बत या रसूलुल्लाह मुंह पी चलो। पाण फरमाओ तुम जो खून पी चलो या रसूलुल्लाह मुंह पी चलो मोहब्बत में। पाण फरमाए अब्दुल्ला हाने मुंजो पाक खून तो पीतो आ न, हाने टे गालियों तो सा कॾे भी न थींदियूं। सुभान अल्लाह जो तो पो ॿुधाया न, मज़ो ही न था गयो यार। जोर जाओ मदीने वाले जा आशिक़ भइयो त बुलंद कयो, भइयो त छा त खलखल। अल्लाह बगदादी वाला त आशिक़ रसूल हिकड़ो भी ॾिस वञे नथो। घर भला गोलीअ जो ऑर्डर तो है। पाण फरमाए हाने टे गालियों तो सा न थींदियूं, छो त तुंहिंजे खून में मां मोहम्मद जो खून मिली वियो। टे गालियों तो सा न थींदियूं, टे ॿुध जा। पाण फरमायो केॾो भी धक्को लॻे न तोखे सूर न थींदो। नथा नथा जो सो तोखे थोरो आंगुर में धक लड़ी पड़ी। फरमा अब्दुल्ला केडो भी धक्को लगे न मुझे खून जे बरकत सां तोखे सूर न थींदो। बी 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 पाण फरमायूं तू जॾहिं कब्र में पहुचंदे न, भले 100 साल पियो हूंदे तुंहिंजे जिस्म खे मिट्टी खाई
नथा चो सुभान अल्लाह जोर सां छो त तुझे खून में नबी जो खून मिली वियो आहे नबीअ जे जान ते रब मिट्टी के हराम कयो आहे जो नबीअ जे जिस्म के खा पान फरमायो अब्दुल्ला क़यामत में अहिड़ियूं जमायतूं हूंदई जेके बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदियूं उन्हनि में हिकिड़ी नबीअनि जी जमायत आहे तुंहिंजो बि नालो उन लिस्ट में अची वियो थी तूं बि बिना हिसाब किताब जे जन्नत में हलियो ॾाढा चवंदा जाजो सुभान अल्लाह आज के रसूल भईयो त बोलो करो जो भईयो त भईयो नबी से फरमाए मुझे उम्मत जा 70,000 मानू बिना हिसाब जे जन्नत में वेंदा उन्हनि जी हिकड़ी निशानी दस्याव हिकड़ी निशानी जेके बिना हिसाब जे जन्नत में वेंदा हिकड़ी निशानी इहा त उहे पंहिंजो हथ कंहिंखे कोन ॾेखारींदा असां छोरा फ़कीरनि जे हथ ॾेखारींदा फ़कीर हथ ॾिस फलाणी छोकिरी मिलंदी इसीलिए मोकिले मोकिले पिणस के पिनण जहिड़ो करे छॾ फ़कीर पाण पियो पिने तोखे ॿुधाया न किस्मत जी ख़बर रब खे न मुल्ले के न मौलवी के न ज़ाकिर के न ज़मार न जुब्बे के न खुब्बे किस्मत जी ख़बर हुन खे आ जंहिं काइनात खे पैदा कयो अकेले रब जा पुजारी ॾाढा जो सुभाउ ज़ोर सां मज़ो ई नथा कयो ॾाढो हुजूर जी हरा दान राली तू भी पांच मां जे पेट में रहे मां भी रहे सांजन भी रहा ॾींहं रात जो फर्क असां मां जे पेट में ज़रे ॾे पुछतियूं जड़ो क्रिकेट भी जो खेॾे हराम मुझे मां के सुम्हण ॾियो पर अम्मा दीजे हुजूर मुझे पेट में आया उगराई ॾियां अतुर जी खुशबू पत्थर के कदम रखा पत्थर अटो बन जे मां जबलन में बकरियों चारिया पत्थरन मां आवाज आमिना मुबारक तुझे पेट में अजन जो सरदार पोयन जो सरदार अरशन जो सरदार आमिना यो बच्चो जबई त नालो ही मोहम्मद रख दिया ॾाढा छोरा दाजो सभा मौला मोहम्मद जी माना जे मोहम्मद जी माना सिज तारीफ करे चंद तारीफ करे सितारा तारीफ करे फर्श तारीफ करे अर्श मोहम्मद उनखे चइबो थी जंहिंजे अर्श वारो रब पाण पियो तारीफ नालो भलो रखो हाने हिकिड़े छोकिरे खां मां पुछो नालो छा थी जे बादल बे बाजो जे बरसात मुझो माणे जो नालो खिवणो को बेच में नाला शादियों भी कयो छोकरो न त सियारो कराची टपी आयो एडो सी पवंदो एडो सी पवंदो एडो सी पवंदो नथो ॿुधायां त छोरा वरी चीगम न बणिजी वञा हिता अञा नवंबर जी काई आहे 19 अञा हिन जा वरी दिसंबर वरी जनवरी में त सीअ जो जिन हूंदो बाबा सियारा आया मैं को जैकेट गिंडे मैं को जर्सी गिंडे मैं को जोराबे गिंडे मैं को बूट गिंडे ये न तो जे मैं को असुर सीअ जो बचाव नबी से एक दफो नौजवान के खिताब नौजवान सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा मजो ही न था यो डारियो आज के रसूल भाइयों था बोलो भला जेके छड़ा हुए त डाडिया जो सुभाउ हाने वडो आवाज छो तो मुझे वाइज में अक्सरियत छड़न जी हुंदी आ उनके खबर आ न त यो मुलो मुंह मथो पिटी पो शादी जी दुआ मस्जिद में न घुरो मुसले ते न घुरो शादी जी दुआ घुरो बिस्तरो विछाए कमरे जो अंदरां दर दई
उन बिस्तरे ते वेही किबले दे मुंह करे पो हथ खणो। ए अल्लाह इन बिस्तरे के आबाद कर। ए अल्लाह अकेलो तू ठहे तो ये सोलंगन जा छोकरा अकेला न था। जो तरफ दुनिया जोड़े में पैदा कई, आसमान पैदा किए, जमीन पैदा की, रात पैदा किए, ॾींहं भी पैदा कई, अच्छो पैदा किए, कारो भी पैदा कई, मेह पैदा किए, पाडो भी पैदा कई, गाबी पैदा किए, गाबो भी पैदा कई, कुकुड़ पैदा किए, कुकुड़ भी पैदा कई, डाची पैदा किए, उठ भी पैदा कई, हवा पैदा किए, आतम भी पैदा कई। हाणे हिकिड़े छोकरे के परणायूं 45 सालन खां पोइ। 45 साल हिकिड़ी रात घर गुजारियईं। सुबुह जो लठ खणी अची चाचन मामन के कुटे। तहां त चवंदा आहियो न तोखे वठण मुंहिंजा जानी चाचन सां ॻाल्हाईंदो आहियां। काऊं साल थियो अथई? चाचा मामा भत खाईंदा न पत का पोतूं नथो खाए न सवल पाए संभाल। भक्त में जेको कावड़ जे मिन काई न कयो। यो बि चङो जो बमानियूं बचियूं। भत थींदो न हरू भरू बि कावड़। पो छोकरे शादी कई 45 साल। पहिरीं रात घर गुजारे फकीरियानी वटि लठ खणी अची कुटे चाचा अरे चरियूं थियो आहे छा थियो छो थो मारे चेडो मज़ो शादी शादी कुछ तो छोरन जो वातो पानी कया मां जाथे तो अञा छोकरा चुंबिया पिया ने जुबो ही पाड़े छाड़ियो जो एड़ी तकरीर कजूं एड़ी कजां जो बाबू समझ पिणे क़यामत ते कोन समझ। पो वरी छोकरे वने गलत कम कयो। कोरठ में निकाह के पो पोड़न जा रामभट बुध माखे खबर हुजी हां त दांगी मली छड्यां था। रात जो 3 बजे ते आदलपुर होटल ते वेठो ॻाल्हाईंदो कमंदा जो बस कर पोड़ा त बेल चाल नबी से छड़न के वाइस क्यों सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा मजो ही न था क्यों दाढ़िया आज क्यों रसूल भाई तो गलत करो जाओ भाई तो अजे न दरवेश शामिया ना नान आया न त अज मां 3 कलाक तकीर घरे आयो या हिकड़े हां मथा समझो खोड़ो पोड़ो थी 11:15 खां 2:45 बजे थई घणा कलाक जा हल तू बुधा मथा समझो तो खोड़ो पोड़ो थी ना घोड़े के ऐं घोड़े के मैदान जलसो कंदा 150 मौलवी घुराईंदा पो हर को ला जलसो हिन अञा शामियानो पिनी सिनी हणे आन हलो शुरुआत आ वरी बे दफे छा त खलकाई ये काडो डियाड़ी के घुराया थी रोशन दिन है या भजियो बुधा कर मेरे वासई रोशन दीन सोलंगी अल्लाह तुझे उम्र में बरकत नबी साईं नौजवानन के वाइस के छा चऊं या माशर शबाब ऐ नौजवानन जी जमात मन इस्तता मिनकुम अलबात फलियतज़व्वज हुजूर फरमाए जे घर हलाइण जी ताकत अथव त पो शादी कयो। घर हलाइण जी ताकत घर हलाइण जी
भाजी भी वठी अचे कपड़ा भी वठी अचे उठी अचे बाबा बैठा है असारा छोकरा तो भाजी न था वठी अचे हवा आदलपुर वने थो भाजी वठियो न मैं कॉलेज पढ़दा हाँ मैं को लज पई थींदी है खाइण महिल फाटक जहिड़ो वातो फाड़ी कमल लज गांधी जई हाणे पोड़ो पी वञे हेॾे बगदादी वारो कसम त खुदा जो जे पीउ जा 11 पुट हुजन नौजवान हुजन पो भी पीउ मण अन्न जो खणी अटो पहिराइण वञे इन्हनि पुटनि खे छा कजे फैसलो गोली हणजे 11 पुट नौजवान वेठा आहिनि पोड़ो पीउ अन्न पहिराइण वञे पो या त मां चवां थो इन्हनि खे नक कोन्हे या बगदादी ते पाणी न सतायो पीउ खे असांजे छोरनि खे त पीउ वणे ई नथो गाॾीअ ते लिखियो पियो अमर जी दुआ पिणे धाड़ेलो माणे अड़ी मोहन ने मामा जंदे चोना पई जाने मेहनत पीउ जी अमर जी दुआ ये मौलूद चवंदा आहिनि न अली मंद मूंखे प्यारो अछयो छॾियांसि इन्हनि ते मूंखे एॾी कावड़ आहे ये रुगो माउ ते मौलूद चवंदा पीउ कहिड़ो ॾो हिकिड़ो त पीउ ते बि चओ शादी थींदी न रुगो घोट ते चवंदा कुंवार कहिड़ो ॾो कयो आहे कुर्बानी तो कुंवार जी कुंवार जी केडी वडी कुर्बानी आ पीउ छॾियई माउ छॾियई भाइर छॾियई भेनर छॾियई जंहिं घर आई वो घर छॾियई जंहिं घर जे अंगण ते 18 साल रांदियूं कई सब कुछ छॾे अकेली तुंहिंजे पोयां आई उन वेचारीअ खे त कदो वणे एड़ो मुर्समान नबी से नौजवान के खिताब घर हलाने की ताकत अथव वरमाए शादी क्यों शादी जा ब फायदा बा 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 फइन्नहु गज़्ज़ुल बसर नजर जी हिफाजत नजर जी हिफाजत नजर पांजी होंदी त पराई ॾिसंदो ई न असांजे छोरनि जी छल न कारे बुरके ते आदलपुर नजर पए कंद पियो भजन दीदार बाजी हलाव राजी चओ न पिणे खे त का मुही भला हणे ई कंदा नजर जी हिफाजत क्यों छो त नजर गलत वही तो नमाज खराब थी ये तबलीग जमात वारा चवंदा आहिनि भाई नजर की हिफाजत करे नजर शैतान जे तीरन मां तीर आ घोट कियो वयो चिंचे में का चंगी शे ॾिठई चिताए ॾिठई दिल में वेही वियस अची नमाज में बीठो अल्लाहु अकबर या चिंचे में वेही पे केडी भली इनखे न नंबर दिया या वठास बीठो नमाज में आ दिल में चिंची वाली बैठी नजर ते कंट्रोल क्यों हाने त वरी धाड़े लन मायूं रखियो न मानन पास अला धाड़े लन खुदा जो कसम सने आवाज में काल अचे समझी वींदा क्यों ने जट दे सने आवाज में काल आई त बद इश्क में अंत हेलो सनम पे गलाया सनम बनम कोने या दाड़े लंजी छाड़तिया कंहिंजी सनम हुजे त कावड़ जो नमा मिड़ई फर्जी नाला वठा
वठ वठा हणो हणा में खपाए पियो इजी लोग मोकले जानी वो मुलाकात कदे क्यों मला जे तू घोट के मां गाड़ी करे निकर मां हेडा उबावड़े मां दी निकरा फलानी जाए ते मगर खां पो तू भी उत मां भी उत जठ टूटी कई उत वने निकतो धाड़ी ला अगई छिपया बैठा जे जो पहुतो त धाड़ी ला निकरी आया जेको माला थी गड बाहर सनम काडी वई काथे आ माणे सनम ते हे धाड़ी ला आजा मेरे बालवा तेरा इंतजार है पुलिस जी तो पूरी खबर तो अलाउ हयाती दे मां आगे विम पे ना मुका फुरथी लाड़का ने भी वना फुरथी पहिरी मोहर मथे आई पुलिस का पहिरियों भाऊ गालायो टिपो मां भाई गालायो मोबाइल एडी ने भागी थव चैन जाइन ते जरूर वजंदी मानी खाइंदो वजन अध सिरोटे जडो गिरह हुआ त न दाता मस्जिद में विंदो वजंदी बाथरूम में विंदो वजंदी चौथो टाइम अञा दुखियो आ सगरा समझी विया सगरे माण्हू ॾे रात जो 12 खां पोइ फोन न कंदा क्यों खास करे असां मोल विंडे त जुमे रात ठुप फोन न कंदा क्यों गेरे छोरन के खबर आ ना साईं अॼु में रात घर वियो मोकल ते 12 खां पोइ फोन कंदा साईं किथाई घर में आ क्या पिया करेंदा मुखा जडे फुरती ना मुखा सूबेदार आयो ऐसे मुखा पूछे घणा जना जा पुट तमला जी घणे आ न त घणा वरी बे सूबेदार पूछो कपड़ा केड़े रंग जा अरे मुके हिते क्लेशन पया मुजो मुट्ठो पियो भाई मां कपड़ा वरी टियों पुलिस वारो आयो साईं जबलपुर पिया कन टाइम घणो थियो अरे बात चई पूरे ओ सूबेदार के हमरा का पूछो नालो जादी जे अतुर छा अतुर जे खुशबू लगो नहीं चेतो के मत बस यार मां पांजे मौजू थी अच्छा वरी ता चंदो मोलो हलाए काडे हलियो उनवान डाडो भलो रखो खुदा जो कसम इस्लाह उम्मत बिगड़ी भैया सपा खुदा जो कसम पटड़ी चढ़े भैया नबी से फरमायो रात जो घर सुमो न तब 4 कम करे पो सुमंदा क्यों सुभान अल्लाह जो तो पो हदीस पढ़ा मजो ही न था क्यों डाडिया आज क्यों रसूल बलियो तो गलत करो जाओ बलियो तो आने बस क्या न से बशामे आना द पिन जा हणाई वच कुडंदिया किले जी ज़रूरत असां जी लय दी सजी तहां ते आ शाबाश ना साईं रोशन के केडो प्रोग्राम नबी से फरमायो सुमो न 4 कम करे सुमो इस्लाह मुआशरात असा जो नबी लाइन दई केड़ा अगले को अबवाबकुम रात जो सुमो न दर बंद करे छड़ियो या मोहम्मद जी सुन्नत डाडिया छोना ता चो जोर असा गतु अनीतकुम थावा ढके छड़ियो थावा ढके दिलो गाड़ो ना चौरी उगाड़ी ना बाल्टी उगाड़ी ना उधर तो फरमाया खतु वानी तकुम हां उगाड़ो न रखो ये गालियों मायन के समझायो ता जो जिम्मो आन माने मायो जलसे में इंदियो
कालायो चोन रायविंद इज्तिमा ते इंदियूं जुमे ते इंदियूं ईद नमाज ते इंदियूं मायूं कालायो चोंदा हिते इंदियूं पुछां तो वरी परेशान थिया मायूं नहीं जो हन असां जे जिम्मे माइन के दीन समझा ए बिदतूं ए सुखा ए वठ वठ छो कंदा माइन जे चवण ज़ाल मुर्समा कम कढंदी बिन तरी कंदा या त रोई कम कढ ज़ाल रोए न टके जा परेशान न थींदा पाण ओगराई ॾेयूं ज़ाल उच तो रोई पवंदी राम भट मैं तेरे घर जो सुख को नहीं ॾिठा पिणी ॾे त सही तूं हिंदुरनि में पे लुॾीअ उते बि वहुण पे चूंडे मथो घाड़ो न कयो असां वरी अज भी आदलपुर मुके दीवानन जी चाय जी दावत उन दी सुख सिखा या दहर के मां बेगन भरे मुसा मिलन तो मुलाकात में हर जा अज मुके टाइम मिले आना आदलपुर मां दीवानन जी चाय पिया भागनारी बलोचिस्तान मुके घुरायो 480 दीवान मुजी तकरीर बुधा वरी वाइज खां पो मुजी दावत क्यों चाय प्यारियो हिंदो में जे छेणे जी हटा वरी चंदो वाणियन जी चाय जायदा हा जायदा हल जटन में गाल हुई पांजू मशहूर इन्हन का एदी नफरत कंदो पो कलमो पढ़ंदा हे दिसो नफरत न अल्लाह पोन सेठ के मुचो सदाई तू मुल्ला नारी टोपी पाइंदो आ छो उन सेठ जो जवाब क्या आए भी दीवा मां कॾे उन के मथे उगाड़े न ॾिठो कॾे मुझो सेठ छो पाइंदो आ जे मां नंढे हूंदे सिंधी किताब में तां जे नबी जी हदीस पढ़ी त जो मथो ढकेल होंदो उन जे उम्र में बरकत गैर मुसलमान असा मुसलमान थी मथा उगाड़ा स्कूल जा छोकरा त टोपी पाइनि न था विच ते सीध हलड़े सिंधड़ी अंब मस्जिद में इंदा त भी मथे उगाड़ो अल्लाह जी कोरटा घोटके जे कोरट में मथे उगाड़ा विंदो जजो देव द बरो अल्लाह जे तरते मथे उगाड़ा मस्जिद खुदाई कोरट आजानी दी ना मुझे मौला अली उठी भी अंदो वारो भा अखिन में गोड़ा अली खैर था जे वडी कोरट जो सद थियो आ दुआ कजो त हाजिरी कबूल एवरी मस्जिद में इंदा मथे उगाड़ा पो टोपियों से अब्दुल हमीद टोपियों कोनन जा टोपियों वरी जो ना जे मस्जिद में मुलन वठी रखियो प्लास्टिक खुदा प्लास्टिक जो हेडी मर चढ़ल नक ते या किन्नी टोपी पाए तू 16 के लिए शादी में विंदे या किन्नी टोपी पाए सरदार अली गोर मार सां मिलण विंदे एड़ी किन्नी टोपी पाए तू घोटके जे कोरट में विंदे जे किन्नी टोपी पाए तो अल्लाह जे याद दितो खुदा जो कसम नबी सजन मजबूरी में मतो गाड़ो करे नमाज पढ़ी आ पर इन किन्नी टोपी सा मोहम्मद नमाज पढ़ पीली जो इन टोपन के न थींदी नमाज मथे उगाड़ी पढ़ो इन किन्नी टोपी सा न पढ़ सच तो चमा मुला फूक तो नंढड़ो रुमाल न तो रखे खीसे में मथे के बदी नमाज पढ़ा यारी वारी टोपी तो के बाहर थी लगे
वरी टोपियूं न हूंदियूं न ॼठ तबसरा कंदा मौलविन ते घणई तो मिले निभागन खे खाई था वञनि टोपियूं बि नथा वठी रखनि असांखे टोपियुनि लाइ जो मिले हा न अॼु टोपियूं वठी रखूं सुभाणे तव्हांजी कांच पलीत हुजे वरी ॿियूं ॿ टे कांचा टंगे छॾियूं त जेको ॼठ अचे उहा अॻिली कांच लाइ ॿी कांच अॼु कांच लाइ अलॻि चंदो कयां जेको ॼठ अची मस्जिद में टोपीअ जी पर नाहे टोपी पुछो त पीर जा नौकरन मौलवी टोपियूं वठी रखनि हलो टोपियूं कयूं ग़लति थो ॻाल्हायां इन किन्नी टोपी प्लास्टिक वारी असां निमाज़ न पढ़ो से अब्दुल्ला शाह रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो इन किन्नी टोपी असां निमाज़ कान ऐं क़ुरान छा थो चए सुभान अल्लाह जो त क़ुरान पढ़ो मज़ो ई नथा कयो ॾाढो क़ुरान जा इश्क भई त बुलंद करे जाओ भई त अल्लाह खलकत ॾिस क़ुरान छा थो चए खुज़ू ज़ीनतकुम इंद कुल्ल मस्जिद मस्जिद में अचो सिंगार जी अचो खुशबू हणी अचो नवा लटा पाए अचो पाक कपड़ा अचो त अल्लाह जे दर जी हाज़िर मुझे मौला अली का पूछो अली मस्जिद में मज़ो आ या जन्नत में मौला जो जवाब पोड़ी पहिरियों ना जहां चो अली अली चो अली अली चो अली अली मौला अली जा मुरीद भई त बुलंद करे जाओ नारे तकबीर नगर नगर गली गली नारे तकबीर अली मस्जिद में मज़ो आ या जन्नत में मौला जो जवाब बुझा बगदादी वारा चेंजे अली खां तो पूछे त पो जन्नत का वधीक मस्जिद में मज़ो अली छा करे चे जन्नत में वञण सां अली खुश थींदो आ मस्जिद में अचण सां अली जो अल्लाह खुश महकुम थी मस्जिद जो हाने मां घोट के आयम ना सही अब्दुल्ला बिन मगरिब पढ़ो खुदा जो कसम मस्जिद ॾिसी मुंहिंजी दिल खुश थी मुसाई के जो साईं हेड़ी मस्जिद जमल कमरे में व्यासे पढ़ाई वारे हाल में से अब्दुल हमीद शेख रोई पियो चई दुआ कयो रब कबूल करे असा वड़ पियो केड़ो आ खुदा हैदरी असायो अली कारी हो कुरान असामत अली हाजी हो काबो असामत अली नमाजी हो मस्जिद असामत अली दीनदार हो दीन असामत अली जो बचड़ो मुझो मौला हुसैन सच्चे में शहीद हो मुझो कायद शहीद अल्लामा डॉक्टर खालिद शहीद थियो खुदा जो कसम सिर्फ सजदे में भैया तबलत करे शहीद बाबा के सलाम भैया तो नारे तकबीर अल्लामा खालिद महमूद सुमरो अल्लामा तो जी नमाज के अल्लामा तो जी सजदे के नारे तकबीर अली जो सामान असावटा जे महीने में डॉक्टर साहब शहीद थियो न हे नवंबर थो हे जेको हले 29 नवंबर 2014 उनजे 21 तारीख मुसंगत एक नवाब शाह रात जो मानी पे खाऊं 100 मानू शायद उहे जेरा मां चो मास के बिला 5 दफा कातलाना हमलो थियो या रात जो सफर न कर या सिक्योरिटी वधाओ मर्द कलंदर जो जवाब शेरे बबर जो जवाब देवबंदन जे हीरे जो जवाब राशिद जे बाबे जो जवाब जे असदुल्लाह खालिद के जान प्यारी नाए खालिद के मोहम्मद जो दीन प्यार भैया तबलत करे शहीद बाबा के सलाम भैया तबाई नारे तकबीर शाने मुस्तफा अल्लामा खालिद महमूद सुमरो अल्लामा तो जी नमाज के अल्लामा तो जी सजदे के अल्लामा तो जी शहादत के अल्लामा तो जी शहादत के नारे तकबीर
आन तो जमीयत उलमा इस्लाम जी उन खोहारा जे तरफा छंतर दे रैली रखी थो जाकिरता रैली शहीद इस्लाम के कामयाब करने जला टोटल दोस्त मोटरसाइकिल गाहे सब जो सब उन रैली में शरीक थियो बात रखे पतो पाए तो डॉक्टर जो आवाज क़यामत ताईं पहुंचे इंशाअल्लाह 27 नवंबर पहुंचण वारी आ गाड़ियों वैगनूं बसियों नारा झंडा से मोहम्मद इसाक लगारियो जे की आदत में जमात जे की आदत में से रोशन जे की आदत में नारा हणी लाड़काने पहुंची शहीद बाबा सां वाइदो कंदासीं त रत तुझे आखिरी कतरे ताईं तुझे बच्चन जो साथ निभाए खुदा जो डॉक्टर भी दिलेर हो राशिद भी दिलेर हो हां असा भारे बोते सा यारी न रखूं यारी अपन जी मुर्स माणन हाने कोने ठो कंबर में हाय इकड़े चूंडेल नुमाइंदे जेको सरकारी दर्जो कुरान पाक के गोली चो इन कुत्ते चो इन थे लानत डाढिया न था चो जोर सा चो कुरान जे दुश्मन ते डाढिया गाला कुरान जे दुश्मन ते कुरान जे दुश्मन ते हाने हिकड़ो लफ्ज ता रगो डाढिया चे जो झेड़ो आ चो कातिल तो सा जोर सा चो कातिल तो सा जबर तो सा गुस्ताख तो सा छो झेड़ो आ पेट्रोल पंप ला चो कुरान खातिर झेड़ो आ कुरान खातिर कुरान खातिर कुरान खातिर कुरान के गोली लगी वरी सियालन जी छोकरी फहमीदा सियाल उन के लगी कुरान पाक भी शहीद न्याणी भी शहीद हलो न्याणी जा त वारिस हुया सियाल उन्हें एफआर कटराई कुरान जो वारिस केर थे कुरान मजलूम खुदा जो कसम नाजिम जो क्यों मरियो उनजे भाई फार कटाई उम्मे रुबाब जा चाचा मामा मुआ उन फार कटाई कुरान जी फार केर कटाए लावारिस सलाम करें जमीयत वारन के बाऊ राशिद पांजे भाव के मोकलो चे वन जमीयत जा दिलेर वन या साथी वठी वन पक्के थाने ते वन जो असा कुरान जा वारिस असा इन कुत्ते ते पार कराई भैया तो बुलंद करे राशिद के सलाम भैया तो नारे तकबीर कायदे जमीयत सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सुबरो कुरान जे गुस्ताखते कुरान जे कातिलते कुरान जे गुस्ताखते नारे तकबीर शाने कुरान शाने कुरान अफसोस है कुरान जो तेरे चाहने वाले न रहे जिन सितारों का तू चांद था वो सितारे न रहे सूबेदार जो मां एफआर न कंदुस अग्या भोतारा चूंडियल नुमाइंदो आ मां न कंदुस एफआर छो त पुलिस अल्लाह बाव जो एफआर न कदे मां धरनो हणाईंदुस थाने जे अग्या शामियाना लगी विया एको साउंड अची विया मैसेज हली वियो हज़ारे कुरान जा आशिक गड थी विया जो असा के 40 ॾींहं वेणो पे वेंदासे इन कुरान के जे जालिम गोली हया इन ते पार कराई अची जमात गड थी अची जमीयत वारा अची जो मुसलमान निकता गवर्नमेंट गोदा खोरिया मुराद अली शाह किरी पियो चे मौलवियो रोड खोलियो असा इन ते पार कचौंगा भैया तो बुलंद करे जमीयत के चलाओ भैया तो भाई नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम जमीयत उलमा इस्लाम कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सुबरो कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान नारे तकबीर शाने कुरान नारे तकबीर मुसलमानों सब कुछ असा का खसऊं हाने कुरान ता खस हाने सुधरो बेली मां बाऊ तो बदाम पोड़ा हाने सुधरो
इलेक्शन में पोड़ा 110 सालन जा तीर किथे आ तीर किथे आ अरे पोड़ा तो तीर के सामने आचे तो वो कुरान के गोलियों आने ना ता अन्या वोट जे कुरान के गोली है ना यो त पादर खाइंदो पर जने ना के वोट देना उनन के भी मोचड़न में सो मिलल जो तो उनन जे वोटन पे मस्ती कई थई ना हजरत इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह कुरान खातिर बादशाह सा मिली पियो बादशाह जे पियो कुरान अल्लाह जी मखलूक आ इमाम साहब जो जरियो दिवा जा बादशाह वहां त पांजे जाए दिया गलत गाल तो करे कुरान अल्लाह जी सिफत आ नथा जो सुभान जोर से बादशाह पुलिस मोकली जो मुझे खिलाफ तकीरों तो करे यो मुलो वठी अचो जेल में विदो कोड़ा हयो बादशाह के जाचे मारे छो तो एतो ने भी किताबिल्लाह व सुन्नत रसूलुल्लाह या कुरान मा दलील दे या हदीस मा दलील दे मारे छो तो बादशाह जेल में सुबह शाम कोड़ा बादशाह चाचो खल्क मोसा गड्डा तू अकेलो इमाम साहब जा जुमला बुझा बगदादी वाला जे खल्क कैसा गड्डा यो फैसलो थींदो जने अहमद जो जनाजो निकल अक्सरियत जा फैसला इलेक्शन में न थींदा अक्सरियत जा फैसला जनाजा कंदा असांजे डॉक्टर साहब जे जनाजे में 14 लाख माण्हू आ जडे इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जो जनाजो जेल में निकतो खुदा जो कसम लखे माण्हू आशिक कुरान जे जनाजे से गडा 4,500 ईसाई जनाजे जो जुलूस दिसी कलमो पढ़ी मुसलमान डाडिया छो न दाजो सुभान अल्लाह कुरान जा आशिक डाडिया जो अमेरिका जे तो कुरान न होजे यहूदी चवंदा कुरान न होजे ईसाई चवंदा कुरान न होजे असा जा बेगैरत हुक्मरान चवंदा कुरान न होजे जून जुलाई में बजट पेश थींदी है ना 1 करोड़ रुपयो भी कुरान ला बजट में न रखंदा न मुल्क मुसलमानन जो खुदा जो हेडो जुल्म इतां जे सखर में 29 मस्जिदन के बिल्डोजर पे हणन इंक्रोचमेंट भाव राष्ट्र के खबर पई से अब्दुल कयूम के खबर पई खल्क पहुंची भाव मथे क्रेन ते चढ़ी बीचो एसपी बीचो आ रेंजर्स बीठी आ गन सिधी लगी पईया जे तो जालिम आओ माखे गोली हणो पर अल्लाह जी मस्जिद तहा के राशिद शहीद करण कोन मस्जिद मस्जिद हिनन जी मेहनत है खुदा तो मस्जिद भी ठहे मदरसो भी ठहे भले हुकूमत सड़े बिठाई तो जे जिन दिनो तिन जातो बया मेड़ी दर सबई मुटा दींदड़ मु उहे दिठा जिन जो जायूं हिन जन्नत जे मस्जिद मदरसा ठाया पिया न ये तहां जे ताबन सा सरकार टोपी जेतरी मस्जिद भी कान ठाराई शाह फैसल मस्जिद भी अर्बन ठाराई हिनन अंगूठो ठाराई ये पार्क ठाराई मुसलमान मस्जिद डाडिया न था जो सुभान अल्लाह कुरान जा आशिक डाडिया जो जोर जो हिते साईं रोशन के प्लाट मिले मस्जिद जो भी मदरसे जो भी मुझे दिल चे थी